ॐ ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ शान्ति शान्ति शान्ति। अध्याय चौथों असां 23 श्लोक पूरो कयोसीं। हाणे 23 में छा छा ॿुधायो अथई? भई नॉन अटैच्ड आहे, मुक्त आहे, ज्ञान में डुबियल आहे, संतुष्ट आहे, द्वंद्वातीत आहे, विमत्सर आहे। इहे सभु क्वालिटीज़ जेके ॿुधायूं अथई इहे इंसान में हूंदियूं आहिनि, पर ग़लतीअ सां असां जेके इन जे विरुद्ध ॻाल्हियूं आहिनि उहे था कयूं। पर ही केरु आहे? ही यज्ञ कर्म कंदो आहे। यज्ञ कर्म कंदो आहे माना ही सैक्रिफिशियल। हिन जो ध्यानु पंहिंजे स्वार्थ ते न आहे, हिन जो ध्यानु मां दुनिया जो कीअं भलो करे सघंदुसि इन ते आहे। जंहिंजो ध्यानु, हाणे कृष्ण भॻवानु जनमु वरितो पर ध्यानु किथे हुयुसि? ध्यानु सॼो धर्म स्थापना वास्ते हुई, भई हीउ संसार ठीकु हले, ठीकु थी वञे ऐं ठीकु हले। उनजो जनमु उन वास्ते थियो त हीउ जेको बि कार्य कयईं यज्ञ वास्ते कार्य कयईं। ही यज्ञ जी भावना इंसान जे अंदरि पैदाइशी आहे। हिकु इंसान ॿिए इंसान खे मदद करे सघंदो आहे, हिकु इंसान ॿियनि प्राणियुनि खे, पखियुनि खे मदद करे सघंदो आहे, उन्हनि खे बचाए सघंदो आहे, उन्हनि खे खाधो पीतो पहुचाए सघंदो आहे। जेतिरो करे सघंदो ओतिरो करे सघंदो आहे। त ही इंसान खे क्वालिटी मिलियल आहे। असां ॾिठोसीं ही 3rd चैप्टर में, सह यज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापति। माना इंसान जो जनम जॾहिं थियो, माना परमात्मा जॾहिं उनखे ठाहियो, उन जे अंदरि ई हीअ यज्ञ जी भावना विझी छॾी अथई। पर अॼुकल्ह जे ज़माने में यज्ञ, उन्हनि खे लॻे थो कर्म कांड कयोसीं माना असां यज्ञ कयोसीं। उन टाइम ते बि इहा ई ग़लति भावना थी हुई। इन करे कृष्ण भॻवानु वापसि यज्ञ जी व्याख्या कई आहे उन टाइम ते, ऐं उहा ई व्याख्या अॼु बि असांखे लागू आहे। असां यज्ञ माना ख़ाली कर्म कांड था सम्झूं। त यज्ञ छा आहे? यज्ञ में 4 ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। हिकु त हूंदो आहे कुंड, या त मिट्टी सिर जो ठाहींदा, या त कोई लोह जो ईअं कुंड खणी ईंदा आहिनि। पोइ प्रीस्ट हूंदो आहे, हिकु पुरोहित हूंदो आहे, असां ॿांभण चवंदा आहियूं। उहो ईंदो आहे, उहो कुझु मंत्र उच्चारींदो आहे ऐं उहो बाहि ॿारींदो आहे। ऐं उहो जॾहिं चवंदो स्वाहा, तॾहिं जेको यजमान हूंदो आहे ऐं यजमान जा जेके महिमान हूंदा आहिनि उहे उन में या त काठ, या त कुझु अन्न, या त घी, इन्हनि टिनिनि जी आहुति ॾींदा आहिनि। माना हुन बाहि में विझंदा आहिनि। पोइ जॾहिं उहो बाहि में विझ, बाहि त प्रीस्ट ॿारी आहे, ही आहुति उन में ॾींदा, बाहि मथे ताईं अची वेंदी। उन जी जेके फ्लेम्स आहिनि उहे मथे ताईं अची वेंदा। ऐं असां चवंदा आहियूं असां यज्ञ कयोसीं। कलाक 2 मंत्र उच्चारण। हाणे मंत्र छा था ॻाइनि कंहिंखे ख़बर न आहे। असां आहुति छाजे लाइ था विझूं उहा ख़बर न आहे। हीअ बाहि छाजे लाइ थी ॿरे ख़बर न आहे। पर असां पोइ सेलिब्रेट था कयूं, असां यज्ञ कयोसीं, खाओ पी हाणे मज़ो कर। हिन यज्ञ खे अगरि हिन वक़्तु तव्हां सम्झी वठंदव त अॻिते ग़लतियूं न थींदियूं। हाणे हिन खां पोइ यज्ञ जी ॻाल्हि कंदो काफ़ी टाइम ते, पर ही बेसिक अगरि ख़बर हूंदी त हू ॻाल्हियूं सम्झ में ईंदियूं। ही बेसिक ई ख़बर न आहे त ॻाल्हियूं सम्झ में न ईंदियूं। उहो चवंदो प्राण अपान यज्ञ आहे। असांखे आहुति ख़बर न आहे, बाहि ख़बर न आहे, त पोइ प्राण अपान यज्ञ बि सम्झ में कोन ईंदो। त ही तव्हां सम्झी वठो, हिमालय में
हिकु ज़माने में स्पिरिचुअल स्कूल्स हुया, वॾा वॾा आश्रम्स हुया। जीअं अॼुकल्ह कैम्ब्रिज मोकिलींदा आहिनि या ऑक्सफोर्ड मोकिलींदा आहिनि पढ़ाई करण वास्ते, उन टाइम ते सॼी दुनिया मां ॿारनि खे हिमालय में मोकिलींदा हुया पढ़ाई करण वास्ते। स्पिरिचुअल एजुकेशन ही ख़ाली एजुकेशन हुयो, ॿियो कोई एजुकेशन उन में इम्पॉर्टेंट न रखंदो। साण पोइ जेके उन जी लाइकिंग हूंदी, क्षत्रिय धर्म हूंदुसि त उन्हनि खे आर्चरी बि सेखारींदा, ट्रेड बि सेखारींदा, स्किल बि उन जी डेवलप कंदा, बट दैट इज़ साइड बाय साइड। मेन फोकस हुयो स्पिरिचुअल नॉलेज। त जॾहिं स्टूडेंट ईंदो हुयो, जंगल मां वेंदो हुयो, उनखे ख़बर हुई त उते बर्फ़ पई आहे, थधि आहे, ऐं उन ज़माने में थधि खां बचाव करण जे वास्ते बाहि जी ज़रूरत हुई, कंटिन्यूअस। तव्हां यूरोप में अमेरिका में वेंदो त हर्थ हूंदी आहे, कंटिन्यूअस बाहि पई ॿरंदी आहे, पोइ उन जे गर्मीअ सां सॼो घरु, सॼो कमिरो गरम थी वेंदो आहे, पोइ उते असां रही सघंदासीं। त हुते हिमालय में त कुटिया ठाहे रहंदा हुया। पोइ कॉमन हिकिड़ो कुंड हूंदो हुओ, उन कुंड में सभु ॿार मिली करे 1 by 1 आहुति विझंदा हुया, जीअं बाहि पई ॿरे। त गुरुअ इहो एग्ज़ाम्पल खणी करे सेखारींदो हुयो। हाणे असां स्कूल में वेंदा आहियूं, कॉलेज में वेंदा आहियूं, असांखे पहिरियों लेक्चर मिलंदो आहे। लेक्चर खां पोइ चवंदा आहिनि हाणे वञी लैबोरेटरीअ में तव्हां एक्सपेरिमेंट कयो। पोइ असां एक्सपेरिमेंट कंदा आहियूं उते, पोइ ॻाल्हि सम्झ में ईंदी आहे। हाणे तव्हांखे कोई ॿुधाए असांजे शरीर में 210 हॾियूं आहिनि, तव्हां कीअं विश्वास कंदव? खोले त न ॾिसी सघंदासीं। पोइ चवंदा आहिनि तव्हां लैबोरेटरीअ में वञो, उते हिकिड़ो पुतलो अथव भूत वांगुरु, उन जी तव्हां हॾियूं काउंट कयो, त ॻाल्हि हिकदमि सम्झ में अची वेंदी। त ही कुंड जेको आहे, ही यज्ञ जेको आहे, इहो सेखारण जो हिकिड़ो तरीक़ो आहे। इट्स अ मेथड ऑफ एजुकेशन। त व्हाट इज़ दैट मेथड ऐं एम छा आहे? त कुंड माना असांजो फील्ड ऑफ ऑपरेशन। इंजीनियर आहे त इंजीनियरिंग उनजो फील्ड थी वियो, डॉक्टर आहे त मेडिसिन उनजो फील्ड थी वियो, हाउस वाइफ आहे त घर जो सॼी जिम्मेदारी उनजो फील्ड थी वियो। त हर इंसान पंहिंजे टैलेंट जे मुताबिक़ हिकु न हिकु फील्ड में कमु कंदो आहे, पंहिंजो कार्य कंदो आहे, बिज़ी हूंदो आहे उन फील्ड में। ऐं जेका फील्ड असांजी अंदर में ठहियलु आहे, धर्म आहे असांजो, उनखे स्वधर्म चवंदा, उन फील्ड में असां कमु कंदासीं त असांखे सुकून मिलंदो, हैप्पीनेस मिलंदो। हाणे कोई क्रिकेट में शौक़ीन आहे, क्रिकेट खेॾे थो, हिकदमि सुठो क्रिकेट थो खेॾे, अञा नंढो ॿारु आहे, पर माउ पीउ चवंसि त न न न तोखे डॉक्टर ठहिणो आहे। थी सघे थो डॉक्टर ठही बि वञे, पर उनजो इंट्रस्ट छा में हूंदो? क्रिकेट में हूंदो। त इन करे उनजो स्वधर्म यदि क्रिकेट आहे त उनखे क्रिकेट में ई वाधारो ॾियणो आहे, त हू प्रोफेशन बि कंदो ऐं उनखे एंजॉय बि कंदो। प्रोफेशन एंड पैशन कंबाइन टुगेदर इज सक्सेस ऑफ लाइफ। त ही कुंड जेको आहे इहो फील्ड ऑफ ऑपरेशन थी वियो। पोइ उन में असां जेका आहुति विझंदा आहियूं, लकड़ियूं हूंदियूं या धन धान्य हूंदो या घी हूंदो, त ई अलॻि अलॻि आहिनि। जीअं असां जो पहिरियों असां बुरायूं जेके आहिनि ही भस्म करे छॾियूं बाहि में विझी करे। दिस इज़ इंडिकेटिव, सिम्बॉलिक, ही एग्ज़ाम्पल आहे। असां जॾहिं आहुति विझंदासीं, बाहि ॿरंदी त असांजी बुरायूं न सरी वेंदियूं। पर हिन वांगुरु असांखे संसार में हलणो आहे, असांखे आहुति ॾियणी आहे। पहिरियों त बुरायूं कढी छॾियूं, पोइ असांजा जेके कर्म आहिनि उहे कर्मनि जी आहुति ॾियूं, तंहिंखां पोइ असांजो जेको टैलेंट आहे, असांजी जेका स्किल आहे, उन जी आहुति ॾियूं। त ईअं असां आहुति हिकिड़ो ॾींदो, ॿियो ॾींदो, ऐं इट इज़ अ कोऑपरेटिव। हिकिड़ो माण्हू न हूंदो आहे, हिकु यजमान न हूंदो आहे। यजमान पंहिंजे माइटनि खे, यारनि खे, दोस्तनि खे, पासे वारनि खे बि घुराईंदो आहे, असांजे यज्ञ में तव्हां शामिलु थियो। पोइ सभु मिलाए करे कमु कंदा आहिनि। जीअं तव्हां कंहिं ऑर्गेनाइज़ेशन में वेंदव, उते टॉप में मैनेजमेंट हूंदी आहे, अपेक्स मैनेजमेंट हूंदी, पोइ एग्जीक्यूटिव क्लास हूंदो, सुपरवाइज़री क्लास हूंदो, वर्किंग क्लास हूंदो। सभु मिलाए कमु कंदा त उहा ऑर्गेनाइज़ेशन वधंदी। यदि कोई हिकिड़ो क्लास चए मां कमु न कंदुसि त ऑर्गेनाइज़ेशन कोलैप्स थी वेंदी। तीअं ई समाज बि असांजो ईअं ई ठहियो आहे
देश बि ईअं ठहियो आहे। असां सभिनी खे पंहिंजे देश वास्ते, पंहिंजे समाज वास्ते, पंहिंजे सभ्यता वास्ते कुर्बानी ॾियणी आहे ऐं यज्ञ जेको आहे उन जो सिंबल आहे। ऐं हिन में जेको प्रीस्ट हूंदो आहे उहो बाहि ॿारींदो, जेको होस्ट आहे उहो बाहि न ॿारींदो। तंहिंजी माना असां कंहिंजी सलाह वठूं, कंहिंखे कंसल्ट कयूं, ही फील्ड असांजो लाइकिंग जो आहे, पर असांखे सॼो ज्ञान कोन्हे, असांखे एक्सपीरियंस कोन्हे, अनुभव कोन्हे, त असां कंहिंजी सलाह वठूं। इन करे प्रीस्ट जो रोल इम्पॉर्टेंट थींदो आहे, छाकाणि प्रीस्ट खे ख़बर आहे बाहि कीअं ॿारिजे, उन मंत्र कीअं चयोजनि, कहिड़ा मंत्र, इहा प्रीस्ट खे ख़बर हूंदी आहे। सो वी आर कंसल्टिंग अ थर्ड पार्टी। सो फर्स्ट इज फील्ड ऑफ ऑपरेशन, यू कंसल्ट एन एक्सपर्ट, then put in your effort and then you will be blessed with success. ही यज्ञ जी पुठियों फिलॉसफी आहे। ऐं जेको असां यज्ञ घर में कंदा आहियूं, इट इज़ मेथड ऑफ एजुकेशन। तव्हांखे संसार में कीअं हलणो आहे, जीअं तव्हां हिन यज्ञ में था कयो न मिली करे, तीअं करिणो आहे। हिन जो पुण्य प्रीस्ट खे कोन मिलंदो, ब्राह्मण खे कोन मिलंदो, हिन जो पुण्य जेको यजमान आहे उनखे मिलंदो। त यजमान इनिशिएट कंदो आहे यज्ञ जी। मुंहिंजी कंपनी आहे त मां इनिशिएट कई, मां यजमान थी वियुसि, प्रॉफिट थींदो मुंहिंजो थींदो, लॉस थींदो मुंहिंजो थींदो, पर मूंखे सभिनी सां मिली करे कमु करिणो आहे। सो एक्चुअल लिविंग डेमॉन्स्ट्रेटेड बाय दिस रिचुअल। असां छा था कयूं, कर्म कांड में फासी था पऊं, कंहिंखे ख़बर बि न आहे, कोई सम्झाईंदो बि कोन्हे। कृष्ण भॻवान ॿ दफ़ा इहा ॻाल्हि सम्झाई आहे थोरे में, ऐं हिते गीता में तव्हांखे ईअं विस्तार सां न ॿुधाई सघंदा, एतिरी जॻह कोन अथनि। ऐं उन टाइम ते फॉर्मल एजुकेशन ईअं ई मिलंदो हुयो ॿारनि खे पहिरियों खां वठी, त वधीक सम्झाइण जी ज़रूरत न। पर हाणे असां सभु विसरी विया आहियूं, न असांजा वॾा था सेखारनि, न माउ पीउ था सेखारनि, न स्कूल में था पढ़ाइनि, न कोई कॉलेज थो पढ़ाए, ही पढ़ाई गायब थी वई आहे। सचो ज्ञान इहो आहे, इहो गायब थी वियो आहे। इन करे इंसान दुखी थी पियो आहे, दर्दनि मां थो वञे पर सम्झे नथो मां कयां छा थो। तव्हां वॾा वॾा यज्ञ कंदव, हज़ारे माण्हुनि खे घुराईंदो, रोटी खाराईंदो, पर तव्हांखे टेम्पररी सुकून मिलंदो। पर यज्ञ जे स्पिरिट में अगरि संसार में असां हलंदासीं त पोइ असांखे सुकून मिलंदो, संतोष मिलंदो, समाधान मिलंदो, आनंद मिलंदो। त हिननि जो पर्पज़ आहे यज्ञ जो, त भई तव्हां हिन संसार मां आनंद कीअं वठी सघंदव। इन जी हीअ एजुकेशन मेथड आहे, हीअ पढ़ाई आहे। त हाणे हिन खां पोइ ॿुधाईंदो त यज्ञ आहे छा ऐं कहिड़ा कहिड़ा यज्ञ। ही सॼो संसार यज्ञ ते थो हले, यज्ञ न हुजे त संसार बंदि। पोइ हाणे हीअ थोरे में व्याख्या आहे, तव्हांखे वधीक नॉलेज खपे त तव्हांखे सिंधियत बुक तव्हांखे वठी करे पढ़णो पवंदो, इन में डिटेल में ॾिनल आहे। पर हिते वधीक ज़िक्र कोन कयो अथई त असां बि वधीक टाइम न ॾेई सघंदासीं। 24 ब्रह्मार्पणं ब्रह्म हविः ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्म कर्म समाधिनाः। The act of offering is Brahman. The oblation is Brahman. Offered by Brahman, in the fire of Brahman, by seeing Brahman in action, Brahman verily shall be attained. यज्ञ ऊ करे ब्रह्म सभ में पसे, यज्ञ काठ आहे ब्रह्म ऐं ब्रह्म आहुति, ब्रह्म आग में ऐं कर्म ऐं यज्ञ ब्रह्म आरती। ब्रह्म माना परमात्मा, परमात्मा माना जेका भी शक्ति हिन संसार में तव्हांखे ॾिसण में अचे थी, उन जो उगम स्थान। ही सभु कुझु काथऊं आयो आहे, उतऊं आयो आहे, ऐं उहा सच्चाई अथव। माण्हू पुछंदा आहिनि तव्हांजो परमात्मा में विश्वास आहे,
ब्रह्म में तव्हां विश्वास कंदा आहियो? विश्वास जी सवाल ई न आहे। हू आहे, ही सत्य आहे, तव्हां भले न मञो पर हू आहे। ऐं हिते चए थो ऑफरिंग इज़ ब्रह्मन, ऑब्लेशन इज़ ब्रह्मन, सभु ब्रह्मन आहे। तव्हां जेको ॾिसो था, ही कुंड आहे, कुंड ब्रह्मन आहे। बाहि ब्रह्मन आहे, आहूति ब्रह्म, घी विझंदो, घी बि ब्रह्मन आहे। तव्हां काठ विझंदो, उहो बि ब्रह्मन आहे। तव्हां कुझु अनाज विझंदो, तिर विझंदो, ॿियो कुझु विझंदो, उहो बि ब्रह्मन आहे। हाणे ही सम्झण लाइ जंहिंखे ख़बर आहे ब्रह्मन छा आहे, उन जे लाइ हिकदमि सवलो आहे, चवंदो हिन में छाजे लाइ था टाइम विञायो। पर जंहिंजो विश्वास न आहे, ख़बर न आहे ब्रह्मन छा थींदो आहे, पर उन जे लाइ ही सम्झणु क़रीबन क़रीबन नामुमकिन आहे। पर कुझु एग्ज़ाम्पल सां असां सम्झी सघंदासीं। हाणे मां ही छा पातो आहे, ही छा आहे? तव्हां चवंदो ही कुर्तो आहे। हेठि छा पातो आहे? तव्हां चवंदो हीअ पतलून आहे। अच्छा, तव्हां छा पातो आहे? मां हीअ ड्रेस पाती आहे। तव्हां छा पातो आहे? मां टी शर्ट पाती आहे। ही छा आहे? ही रुमाल आहे, ही पगड़ी आहे, हीअ मुंहिंजी शादीअ जी ड्रेस आहे, ही पोछो लॻाइण जो कपिड़ो आहे। तव्हांजो ध्यानु हिन ॻाल्हियुनि ते आहे, पर ही सभु आहिनि छा? ही सभु ख़ाली कपा आहिनि, ॿियो कुझु न आहे। सच्चाई आहे कपा, हुन जो रंग ऐं रूप। ही कपिड़ा आहिनि अलॻि अलॻि, शर्ट थी वई, पैंट थी वई, बनियन थी वई, अंडरवियर थी वई, ही सभु उन जा रूप आहिनि। आहे छा? कपा। हाणे कपा असां सां कीअं ॻाल्हाईंदी? ही तुंहिंजी शर्ट मां आहियां, ही तुंहिंजी पैंट मां आहियां, ही तुंहिंजी गंजी मां आहियां, ही तुंहिंजी कच्छो मां आहियां, ही तुंहिंजी पगड़ी मां आहियां, ही तुंहिंजी टोपी मां आहियां, ही तुंहिंजी डिज़ाइनर ड्रेस मां आहियां, ही पोछो थो लॻाए उहा बि मां आहियां। मां हिकु जॻह ते रहंदी आहियां, उतां आयसि, अलॻि अलॻि रूपनि मां वियसि ऐं वापसि पंहिंजी जॻह ते हली वेंदसि। थियो छा? कुझु थियो? असां फासी था पऊं, हीअ मुंहिंजी ड्रेस आहे, हीअ मां 25,000 जी ड्रेस वरिती आहे। पोइ उन ते अलाए घणा लेक्चर्स हूंदा आहिनि। महिमाननि खे घुराईंदा, उन्हनि खे रोटी खाराईंदा, पंहिंजी ड्रेस ॾेखारींदा, हीअ मां 25,000 जी ड्रेस वरिती, डिज़ाइनर ड्रेस आहे, अहिड़ी ड्रेस दुनिया में हिकु ई आहे कपा। तव्हां कपा खां पुछो ही छा आहे? चवंदी छा आहे? छाजी डिज़ाइनर, छाजी ड्रेस? कपा जो धागो थी वियो, हिकु धागो हीअं विधो, हिकु धागो हू विधो, कपिड़ो थी वियो, कपिड़े कटे तव्हां वरी धागे सां सिलाई कई, ड्रेस ठही वई। तीअं हू हिकु ई आहे। ही सभु हुन जा मॉडिफिकेशन्स आहिनि, रंग रूप आहिनि। ही ख़ाली नाला आहिनि। तव्हां हुनखे अलॻि अलॻि नमूने सां ॾिसो था। ही इंसान आहे, ही काठ आहे, ही बाहि आहे, हीअ लाइट आहे, ही मोबाइल आहे, सभु उहो ई। हू न हुजे त कुझु बि न हुजे। हीअ ॻाल्हि तव्हांखे डाइजेस्ट करणी पवंदी, हिन खे टाइम लॻंदो। इन करे ही श्लोक यादि करे रखिबो आहे। मतिलबु केतिरा ई श्लोक आहिनि भगवत गीता में, यादि करणा पवंदा आहिनि, ध्यानु ॾियणो पवंदो आहे। 45 मिंट माण्हू वेही न सघंदा आहिनि। ख़ाली 45 मिंट हफ़्ते में चङी तरह वेही सॼो ध्यानु, हेॾे छा थियो, होॾे छा थियो, अरे केरु आयो, छाजो आवाज़ थो अचे, किचन में खीरु रखियो आहे, जो ध्यानु संसार में आहे। पोइ परमात्मा वटि ध्यानु वेंदो काॾे? पोइ इन करे ही खीर बि परमात्मा आहे, ही आवाज़ बि उहो ई आहे, ही लाइट बि उहा ई आहे, लाइट हली वई उहा ई आहे। इन करे चए थो सभिनी हंधि मां ई आहियां। तव्हां यज्ञ था कयो, ही यज्ञ कुंड बि मां आहियां, तव्हां काठियूं था विझो, इहो बि मां आहियां, बाहि थी ॿरे, इहो बि मां आहियां।
माना जेको असां कर्म था कयूं उहो उन खां सवाइ कर्म न थी सघंदो। जेको असांखे फल थो मिले उन खां सवाइ न थी सघंदो। ॿ इंसान साॻा कर्म कंदा आहिनि पर फल ॿिन्हिनि खे अलॻि अलॻि मिलंदा आहिनि। छाकाणि हुन जा पहिरियां कर्म बि त हिसाबु करणो आहे, उहो हिसाबु केरु कंदो? त कोई त आहे जेको हिसाबु रखंदो आहे ऐं पोइ सभु मिलाए करे तव्हांखे फल मिलंदा आहिनि। कंहिंखे मिठा फल मिलंदा आहिनि त कंहिंखे कौड़ा फल मिलंदा आहिनि, कंहिंखे खटा फल मिलंदा आहिनि, कंहिंखे सड़ियल फल मिलंदा आहिनि। ही पर अथव असांजा कर्म ऐं हिसाबु रखण वारो हू आहे। फल में हू हुनजी काई इच्छा न आहे त तव्हांखे कोई फल मिले। फल असां तयारु था कयूं, ही असांजी ज़िमेदारी आहे। हू ख़ाली तव्हांखे फॉर्म्यूलो ठाहे ॾिनो अथई, तव्हां चोरी कयो जेल में वञो, फॉर्म्यूलो ठाहे ॾिनो अथई। तव्हां ग़लति कमु कयो, ग़लति सोच रखो, दुखी थियो, ही फॉर्म्यूलो ठाहे रखियो अथई। हू दुख न ॾींदो आहे। तव्हां सही कमु कयो, यज्ञ कर्म कयो, सत्संग ॿुधो, तव्हांखे शांती मिलंदी, आनंद मिलंदो। तव्हां जेतिरो परमात्मा जे नज़दीक वेंदो ओतिरो सुकून मिलंदो, जेतिरो परमात्मा खां परे ईंदो ओतिरो दुख थींदो। ही फॉर्म्यूलो ठहियलु आहे। उनमें हुनजी काई इहा योजना न आहे त तव्हांखे दुख मिलनि। असां पंहिंजे पाण खां परे था वञूं। मुंहिंजो नालो आहे ॾाढो वॾो, माना मां परमात्मा खां परे हली वियुसि। मां तयारु थी वियो माना परमात्मा वियो, परमात्मा वियो माना दुख अची वियो। ही उन्हनि ठाहियो आहे। तव्हां चवंदो लकड़ियूं बि उहो आहे त दुख बि उहो आहे, उहो ई आहे उन जो अभाव। दुख माना छा? परमात्मा जो अभाव। परमात्मा आहे इन करे उन जो अभाव आहे। परमात्मा ई न हुजे त उन जो अभाव कीअं थिए? त ब्रह्मार्पणम ब्रह्म हविः ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिना। असांखे वञणो उते आहे। इन करे असांजा जेके बि कर्म आहिनि असां हुनखे अर्पण कयूं। श्री कृष्णार्पणम ब्रह्मार्पणम चए तो ब्रह्मार्पणम। पहिरियों तव्हां जेको बि कंदो अर्पण कयोसि। जीअं तव्हां अर्पण कंदा आहियो न आहुति यज्ञ में, तीअं सभु कर्म अर्पण कयोसि। उहो ई आहे, हू करिणो आहे। उन कीअं करिणो आहे त जीअं ही पढ़ाईअ जो माध्यम आहे। कर्म कांड में न फासी पओ। जेसि ताईं ज्ञान न आहे तेसि ताईं कर्म कांड करणा आहिनि। हिकु दफ़ो ज्ञान थी वियो पोइ तव्हांजी इच्छा आहे तव्हां कयो या न कयो, तव्हां वटि बंधन कोन्हे। अॼु ॾींहं ताईं तव्हांखे यज्ञ छा आहे ख़बर न हुई त तव्हांखे यज्ञ करिणो हुयो, माना कर्म कांड। हाणे ख़बर पई त हाणे तव्हांजी मर्ज़ी, तव्हां कयो कयो, न कयो न कयो, तव्हांखे कोई पाप कोन लॻंदो। पर संसार में जॾहिं असां हलूं था चलूं था त असांजी भावना हुजे, हिते असांखे यादगिरी हुजे त असांखे यज्ञ कर्म करे हलणो आहे। जीअं कृष्ण भॻवानु यज्ञ कर्म कयो सॼी उमिरि, 5-7 महीना न, सॼी उमिरि, राइट फ्रॉम बर्थ टिल डेथ। जेको बि कयईं अर्पण, पंहिंजे लाइ न, स्वार्थ वास्ते न। तव्हां मानी बि खाईंदा उहो यज्ञ आहे। हिन शरीर खे हलाइणो आहे। हिन शरीर खे न हलाईंदासीं त असांखे मुक्ति किथां मिलंदी? ऐं शरीर खे हलाइण वास्ते असां जेको खाधो था खाऊं उहो बि यज्ञ आहे। माण्हू उनखे भोग करे था ॾिसनि, उते ग़लती थी थिए। ही भोग न आहे, ही योग आहे। योग ऐं भोग में भावनाउनि जो फ़र्क़ु आहे। आई एम एंजॉइंग, इहो भोग थी वियो, वेरी नाइस, वेरी टेस्टी, वेरी डिलिशियस। ही भोग आहे। पोइ जाते 2 पकवान खाईंदा आहिनि, 4 खाई छॾींदा, पोइ चवंदा अॼु वधीक थी पियो। भोग में न आहे फासणो। असांखे योग करिणो आहे, उहो ई खाइणो आहे, पर असां अर्पण था कयूं। हीअ बुख थी लॻे
उन जे वास्ते ई थी लॻे, उन ई सिस्टम असांखे ठाहे ॾिनी आहे। हाणे ॿुधाईंदो अलॻि अलॻि कीअं संसार में यज्ञ था हलनि। ही संसार मोमेंट इट इज़ प्रोड्यूस्ड, मोमेंट जॾहिं असां पैदा थियासीं उते यज्ञ कर्म शुरू थी वियो। तव्हां ॾिसो, माउ अगरि ॿार जो ध्यानु न कंदी, उनखे न खणंदी, भई पियो हुजे कचिरे में, त ॿारु वधीक जी कोन सघंदो। त उते ई जो उते यज्ञ शुरू थी वियो। असां सांस खणूं था, छॾियूं था, यज्ञ थी वियो। असां कुझु ॾियूं था, कुझु वठूं था, भले असांखे काई शइ खपे, असां पैसा था ॾियूं, पैसनि सां वठी था अचूं, पर इहो बि यज्ञ कर्म आहे। ई संसार में पंहिंजे कन्वीनियंस वास्ते असां करंसी ठाही आहे, पर करंसी माना असां महिनत था ॾियूं, महिनत करे कमाई आहे, त उहो ॾियूं था माना महिनत था ॾियूं। हिकु पासे असां महिनत ॾियूं था, ॿिए पासे ॿिए जी महिनत असां वठूं था। हिकु माण्हू हिकु नमूने जी 100 शयूं ठाहींदो, ॿियो माण्हू ॿिए नमूने जूं 100 शयूं, इहे 100 माण्हू 100 नमूने जूं 100 शयूं ठाहींदा, पाण में विराईंदा। सभिनी वटि अलॻि अलॻि नमूने जूं शयूं अची वियूं। हालांकि मां सभु ठाहे नथो सघां, मां हिकिड़ी काई शइ ठाहे थो सघां, पर मूं वटि तॾहिं बि 100 नमूने जूं शयूं आहिनि। हीउ मोबाइल मां नथो ठाहे सघां, पर कोई तो ठाहे थो सघे मुंहिंजे वास्ते। हीअ लाइट मां ठाहे नथो सघां, पर कोई त ठाहे थो मुंहिंजे वास्ते। त मां पंहिंजो कर्म इन भावना सां कयां त हीउ मुंहिंजे कर्म सां सभिनी खे फ़ाइदो थिए। सभई अहिड़ी भावना सां कर्म कनि त सभिनी खे फ़ाइदो थिए, त पंहिंजो पाण उहो समाज, उनखे चवंदा आहिनि कल्चर, उनखे चवंदा आहिनि सभ्यता, संस्कृति, सिविलाइज़ेशन। ऐं सिंधियुनि वटि जेका असांखे संस्कृति मिली आहे विरासत में, इन जे करे सिंधी अॼु कामयाबु आहिनि। छाकाणि असांजे पूर्वजनि असांखे अहिड़ा संस्कार ॾिना आहिनि, अॼु ॾींहं ताईं हलनि था। भले असां ध्यानु नथा ॾियूं, भले असां ग़लति रस्ते ते आहियूं, तॾहिं बि हू संस्कार असांजे पुठियां कमु कनि था। त यज्ञ भावना उतां खां आई आहे, अलाए घणा हज़ार साल थी विया। हाणे 25 श्लोक। दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते, ब्रह्माज्ञावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति। Some yogis perform sacrifice to gods. Others perform sacrifice by offering sacrifice itself in the fire of Brahman. देव यज्ञ देवन जी पूॼा त के कर्म योगी था कनि, पर ब्रह्म ज्ञानी आत्म जे आग में ज्ञान यज्ञ सां ई ब्रह्म खे ध्याइनि। हाणे हिते ॿिनि नमूननि जा इंसान ॿुधाया अथई। तव्हां जॾहिं संसार में भोग जी भावना छॾे करे पंहिंजे धर्म जे राह ते ईंदव, पंहिंजी, तव्हां भले रिलीजियस न आहियो, पर पंहिंजो पाण अभ्यास करिणो आहे त मां केरु आहियां, कीअं ठहियुसि, किथां आयुसि, छो। इहो जेको बि अभ्यास कंदो, जंहिंजो बि ध्यानु परमात्मा वटि वेंदो, उहो योगी आहे। योगी माना कपिड़ा मटायई, वार मटायई या वार कढी छॾियई, उन सां कोई योगी न थींदो। जंहिं भोगनि जो त्याग कयो आहे, उहो योगी थी वियो। मोमेंट असांजो ध्यानु उन पासे हली वियो त असां उते जो उते योगी ठही वियासीं। भले असां संसार में पंहिंजा कम पिया कयूं, पर आहियूं असां योगी। पर योगी बि छा कंदा आहिनि, परमात्मा वटि वेंदा आहिनि ऐं छा घुरंदा आहिनि, मूंखे हे ॾे, मूंखे हू ॾे, मूंखे हीअ ड्रेस वठणी आहे, जाम थी वणे, मूंखे पैसा ॾे, मूंखे ज्ञान ॾे, ज्ञान माना ई संसारी ज्ञान ॾे, मूंखे पढ़ाई करणी आहे, छाकाणि मां ॾेखारणु थो चाहियां मां ज्ञानी आहियां, पोइ मूंखे नौकिरी मिलंदी, पोइ मूंखे सुठी पघार मिलंदी, फैसिलिटीज़ मिलंदियूं।
असां वञूं था भॻवान वटि, मंदर में था वञूं, प्रार्थना था कयूं। प्रार्थना छा था कयूं? मूंखे हीरा ॾे, मूंखे सोन ॾे, मूंखे गाॾी ॾे, मूंखे बंगलो ॾे। अरे पाण परमात्मा वेठो आहे, ही सभिनीनि जो मालिक। तव्हां उनखां उनखे ई घुरो न। हू तव्हांजो थी वियो, माना सॼो संसार तव्हांजो थी वियो। नंढियूं नंढियूं शयूं छाजे लाइ था घुरो? त के माण्हू हूंदा आहिनि परमात्मा खां नंढियूं नंढियूं शयूं घुरंदा आहिनि। के माण्हू हूंदा आहिनि परमात्मा मूंखे सॼो संसार मुंहिंजो खपे, सभु मुंहिंजा, जेके बि ॿार आहिनि मुंहिंजा, जेके बि भेनरूं आहिनि मुंहिंजियूं, जेके बि भाउर आहिनि मुंहिंजा, जेके बि बुज़ुर्ग आहिनि मुंहिंजा, सॼो संसार मुंहिंजो ठही वञे। जीअं तूं आहे परमात्मा, हिनखे तो हलाए, मां बि हलायां। घुरो न, तव्हांखे कंहिं रोकियो आहे? नंढियूं नंढियूं शयूं, थोरो सोन ॾे, हिकिड़ो हीरो ॾे, घुरंदा बि तुर, हिकिड़ो हीरो ॾे। अरे भई गाॾी भरे त घुरोसि, न त वञो छाजे लाइ था परमात्मा वटि? तव्हां नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं था घुरो, माना तव्हांजो विश्वास कोन्हे। ऐं जॾहिं विश्वास ई न आहे त अॻिते ॻाल्हि बणजण वारी कोन्हे। हू तव्हांजी भावना ॾिसंदो, ही ग़लति भावना सां आयो आहे मूं वटि, पोइ हुनखे छा ॾींदो? तव्हांखे भले मंत्र न अचनि, तव्हांखे भले इहे श्लोक न अचनि, तव्हां भले कॾहिं भगवत गीता नाहे पढ़ी, तव्हां भले कोई ग्रंथ न पढ़ियो आहे, अनपढ़ आहियो, पर सची भावना सां तव्हां हुन वटि वेंदव त हुनखे सम्झ में अची वेंदो त हीउ मुंहिंजो सचो भक्त आहे। पर सभु माण्हू गीता पढ़ंदा आहिनि, हिकदमि बाय हार्ट कंदा आहिनि, ईअं ॼण त मां श्री कृष्ण भॻवानु आहियां। पोइ वञी भॻवान खां छा नंढी नंढी शइ घुरंदा आहिनि, न मूंखे हिकिड़ी मर्सिडीज़ कार मोकिल। भॻवान खे छा, हू त सर्वज्ञ आहे, हुनखे सॼी ख़बर आहे, ऐं हो सभिनी जॻह ते बि आहे, सर्वविद सर्वज्ञ सर्वविद। हुनखे पहिरियों ई ख़बर थी पए तव्हांजे अंदर में छा थो हले, पोइ हिन हिसाब सां ई तव्हांखे मुबदिलो मिलंदो। पोइ माण्हू चवंदा आहिनि मां एतिरा साल सत्संग में वियुसि, मां एतिरा साल मंदर में वियुसि, मां एतिरा हार चढ़ाया, मां एतिरा नारियल चढ़ाया। ॾिसो भॻवानु असांजी ॿुधे ई नथो। भॻवानु ॿुधे थो, उहो तव्हांजे अंदर जी आवाज़ थो ॿुधे, छाकाणि हू आहे अंदरि, पाण वेठो आहे। हर कोई वीचार, हिकु वीचार मुंहिंजे मन में अची वियो, माना उनखे ख़बर पइजी वई। ग़लति वीचार आहे, हुनखे ख़बर आहे, सही वीचार आहे हुन। मां चवंदुसि मां चुपचाप थो वीचार कयां, कंहिंखे ख़बर थोरी पवंदी, मूंखे ख़बर पवंदी। ऐं मां परमात्मा स्वरूप आहियां, मूंखे ख़बर पवंदी। मां पाण खां कीअं लिकाए सघंदुसि? डायबिटीज़ पेशेंट हूंदा आहिनि, चुपचाप वञी करे मिठाई खाईंदा आहिनि, कंहिंखे ख़बर न पए, मिठाई खाई करे पाणी पी करे, हा कंहिंखे ख़बर ई न पए। तोखे ख़बर पई न, हू त वेठो आहे न अंदरि, हुनखे ख़बर पई तो ग़लती कई आहे, ग़लती कई आहे त तोखे हाणे भोगणो पवंदो। जॾहिं भोगण जो टाइम ईंदो, अरे मां त मिठाई खाधी न आहे, कूड़ न ॻाल्हाए। हुन जे दरबार में तव्हां कूड़ न ॻाल्हाए सघंदव। त परमात्मा वटि वञी करे के माण्हू नंढियूं नंढियूं शयूं ॻोल्हींदा आहिनि। हू महिनत कंदा आहिनि, ईअं न आहे महिनत न कंदा आहिनि, महिनत कंदा आहिनि। 8 कलाक 10 कलाक ड्यूटी ॾींदा आहिनि। के माण्हू 14 कलाक ड्यूटी ॾींदा आहिनि थोरनि पैसनि वास्ते। इहा आहुति अथव, जेके असां ड्यूटी ॾियूं था, इहा आहुति आहे। आहुति ॾींदव त तव्हांखे फल बि मिलंदो। पर असां आहुति ॾियूं था, बसि 2-4 हज़ार रोज़ मिलनि असांखे, 5-10-20 हज़ार मिलनि, पोइ तव्हांखे ओतिरा मिलंदा। हिसाबु तव्हांजो पको आहे, पको थींदो, उन में ग़लती न थींदी। जेके होशियार हूंदा आहिनि, हिकु ई दफ़ो हिकु ई कमु कंदा आहिनि, ज़िंदगी वेठे उन्हनि वटि पैसो ईंदो रहंदो आहे, ईंदो रहंदो आहे, ईंदो रहंदो आहे। हिकु पेटेंट वठो तव्हां वटि पैसो ईंदो ई रहंदो।
दिमाग़ सां तव्हां कमु कयो। तव्हां चओ त हीअ महिनत नथो करे, हिन वटि सभु कुझु आहे, पर हुन महिनत कई आहे, अलॻि नमूने सां महिनत कई अथई। के संत हूंदा आहिनि, के राजाऊं हूंदा आहिनि, सभु राजपाट छॾी करे हिन आध्यात्मिक फील्ड में हली वेंदा आहिनि। हेॾे राजपाठ आहे ऐं हेॾे उन्हनि वटि ख़ाली 2 कपिड़ा आहिनि, 2 ड्रेसियूं आहिनि। तव्हां सोचो छाजे लाइ हे सभु छॾे करे हिन पासे आयो? याज्ञवल्क्य वॾो ऋषि हुयो, सभिनी खां वधीक ज्ञानी हुयो, राजा हुयो, 2 राणियूं हुयसि। पोइ हिकु ॾींहुं चई मां वञा थो ही सभु छॾे करे, त हिकु ऐं तव्हां ही मां राजपाठ सभु मां 2 हिसा कया आहिनि, तव्हां ॿिन्हिनि खे ॾियां थो। हिकु त ख़ुशि थी वई, हाणे ही सभु मुंहिंजो थींदो। ॿी चई मूंखे न खपे इहे, मां तोखे सुञाणा, तोखे हिन खां बि वधीक कुझु त मिले थो, इन करे तूं वञे थो, मूंखे ही न खपे, मां तोसां ईंदसि। त 2 राहूं आहिनि, तव्हांखे राजपाठ खपे, सोन चांदी खपे, हीरा जवाहरात खपनि, गाॾियूं खपनि, बंगला खपनि, तव्हां परमात्मा खां घुरो, उन हिसाब सां महिनत कयो, तव्हांखे मिलंदो। कोई वॾी ॻाल्हि न आहे। पर के हूंदा आहिनि जेके परमात्मा खे चवंदा आहिनि हीउ सभु न खपे, मूंखे ख़ाली खपे तूं। त 2 यज्ञ कंदा आहिनि, कमु 2 कंदा आहिनि। ईअं न आहे त हिकु सुम्ही पवंदो हिकु कमु, न, 2 पंहिंजे कर्म में लॻा पिया आहिनि, पर ॿिन्हिनि जो ध्यानु अलॻि अलॻि जॻहियुनि ते आहे। त हुन जा जेके कर्म थियनि था उन हिसाब सां थियनि, उनखे चवंदा आहिनि यज्ञ। यज्ञ 2 था कनि, पर यज्ञ जो फल हिक खे दुख थींदो त हिक खे शांति मिलंदी। त ही 2 यज्ञ मेन यज्ञ आहिनि जेके संसार में पिया हलनि था। 2 क़िस्मनि जा प्राणी आहिनि। हे ब्रह्म कंहिंखे खपे, परमात्मा कंहिंखे खपे, उहे थोरा आहिनि, विरले कोई मिलंदो। पर घणे भाङे देवताउनि वटि, देवताऊं छा आहिनि, हाणे लक्ष्मी माता आहे, तव्हां लक्ष्मीअ जी पूजा था कयो, माना छा था कयो? पैसो पदार्थ खपे। सरस्वती माता जी पूजा था कयो, माना छा खपे? मूंखे ज्ञान खपे। गणपतिअ जी पूजा था कयो, माना छा खपे? मूंखे कामयाबी खपे। कामयाबी जी देवता आहे। के कुबेर जी पूजा कंदा आहिनि, माना कारो धन खपे, कारो धन इकट्ठा कंदा आहिनि, पाण बि कारा थी वेंदा आहिनि अंदरों ॿाहिरों। पर हर कंहिंजे लाइ रस्ता खुलियल आहिनि। ही ग़लति रस्तो आहे, ही ग़लति रस्तो आहे, ही ग़लति रस्तो आहे, ही ग़लति रस्तो आहे, ही सही रस्तो। तव्हां पंहिंजो रस्तो चूंडियो, उन में परमात्मा जो कोई रोल न आहे। तव्हां कोई बि रस्तो चूंडियो, पोइ उन ते यज्ञ कयो, उहो तव्हांखे उते वठी वेंदो। हिकु रस्तो खाईअ में वठी वेंदव, हिकु पहाड़नि ते वठी वेंदव, हिकु परमात्मा वटि वठी वेंदो। रस्ता अलॻि अलॻि ठहिया आहिनि, माना अलॻि अलॻि देवताऊं, माना छा? अलॻि अलॻि रस्ता। तव्हां रस्तो चूंडियो, उहो तव्हांखे चयो अथई, तव्हां चूंडियो, पर यज्ञ तव्हांखे उते बि करिणो आहे। चोर हूंदो, हुनखे बि राति जी निंड फिटाइणी आहे, तॾहिं चोरी करे सघंदो। त 2 नमूननि जा हिते यज्ञ ॿुधाया अथई। हाणे अञा ॿियो, श्रोत्रादीनिन्द्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति, शब्दादीन् विषयानन्ये इंद्रियाग्निषु जुह्वति। Others offer hearing and other senses as sacrifice into the fires of restraint. Others offer sound and other sense object as sacrifice in the fires of the senses. वरी ॿिया जे इंद्रियूं विषयनि खां रोकनि, ईअं यज्ञ कनि, ऐं ॿिया जे था विच विषयनि इंद्रियूं वस में रखनि,
ऐं अग्न यज्ञ कनि। हाणे मां तव्हांखे ॿुधायो संसार जी शुरूआति यज्ञ सां थी थिए, संसार जो आख़िर बि यज्ञ सां थो थिए। जॾहिं प्राणी पैदा थो थिए उहो यज्ञ पाण सां खणी थो अचे। ठाहिण वारे इंसान खे यज्ञ, प्राणियुनि खे बि यज्ञ करणो पवंदो अथव। कॉकरोचेस साफ़ सफ़ाई कंदा आहिनि तॾहिं उनखे खाधो मिलंदो आहे। तव्हां कॉकरोचेस कढी छॾियो, सॼी दुनिया कूड़ो करकट थी वेंदव। जेका मख हूंदी आहे उनखे बि कमु थींदो आहे। मुफ़्त में शहद न मिलंदो अथसि, उनखे हिकु गुल मां ॿिए गुल में वञिणो पवंदो आहे ऐं उनखे उहो पराग खणी वञिणो पवंदो आहे। हिन मां हुन में पॉलिनेशन करिणो पवंदुसि। कमु सभिनी खे ॾिनो अथई। तव्हां सभु वण कटे छॾियो, सभु इंसान ख़तमु थी वेंदा, मरी वेंदा। अॼु चवनि था असांखे ऑक्सीजन नथो मिले, पर ऑक्सीजन मिले किथां थो? ही यज्ञ चालू आहे। वण असांजो जेको असां छॾियूं था गंदी हवा, उहे वण खणनि था, उनखे साफ़ करे वरी था मोकिलिनि। त इहो यज्ञ चालू आहे। असांखे ख़बर नथी पए। जॾहिं ऑक्सीजन न आहे त ख़बर थी पए, अरे ऑक्सीजन न आहे, ऑक्सीजन न आहे, ऑक्सीजन न आहे। जॾहिं पॉल्यूशन थो वधी वञे तॾहिं थी ख़बर पए, अरे हवा ख़राब थी वई, हवा। पर संसार में पहिरियों सभु ठहियलु आहे। असां गंदी हवा छॾियूं था, वरी असांखे फ्रेश ऑक्सीजन वारी हवा मिले थी। उनखे प्राण वायु चवंदा आहिनि। उन खां बग़ैर प्राण हली कोन सघंदो। त असां हिक ॿिए जे लाइ यज्ञ कर्म था कयूं। हू असांजे लाइ त आहुति ॾियनि, असां हुननि जे लाइ त आहुति था ॾियूं। ॿई आहुति हिक ॿिए सां ॾियनि था। हाणे हिते चए थो, ही आहुति ॾिसो, मां ॻाल्हायां थो, हीअ आहुति आहे। ही तव्हांजे कननि जे अंदरि वञी करे मन में थी रजिस्टर थिए। मां ॻाल्हायां थो माना छा थो थिए? मूं वटि चप आहिनि, मूं वटि जिभ आहे, मूं वटि वोकल कॉर्ड आहे। इन्हनि खे मां ख़ाली अहिड़े नमूने थो घुमायां त कुझु वाइब्रेशन्स तयारु थियनि। ही मूंखे ख़बर आहे कीअं कजे। सभिनी खे ख़बर आहे कीअं ॻाल्हाइजे। ॻाल्हाइणु ॾाढो सवलो आहे। पोइ ही वाइब्रेशन्स तव्हांजे कन ते अची करे धड़ 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 आवाज़ था कनि। पोइ उहो आवाज़ु अंदरि वञी करे जॾहिं मन में रजिस्टर थो थिए, तव्हां चओ था हा मां ॿुधी सघां थो। मां ॿुधी सघां थो माना इहा थी वई बाहि। इहो मूंखे आशीर्वाद मिलियो। मां ॿुधी सघां थो, इहो मूंखे हुन खां आशीर्वाद मिलियो। जेको मां ॻाल्हायां थो उहा आहुति। इन हिसाब सां मुंहिंजियूं अखियूं खुलियल आहिनि त मां ॾिसी थो सघां। हू सॼो संसार मुंहिंजे अखियुनि जे अंदरि वञे थो। मां चवां थो मां ॾिसी थो सघां। पर हूअ आहुति न अचे त मां ॾिसी कोन सघंदुसि। ऊंदहि हूंदी त मां ॾिसी कोन सघंदुसि। या मुंहिंजी अखि ख़राबु थी वई, मां ॾिसी कोन सघंदुसि। छाकाणि हू स्टिमुलस मुंहिंजे अखियुनि में वेंदो ई कोन। मुंहिंजी अखि ख़राबु आहे, अंदरि वञे ई नथो। त यज्ञ पूरो न थियो। त ही तव्हां सोचियो, असां कननि सां ॿुधूं था माना यज्ञ चालू आहे। अखियुनि सां ॾिसूं था माना यज्ञ चालू आहे। असां ज़ुबान सां अलॻि अलॻि नमूने जूं शयूं खाई करे टेस्ट, कोई खटो आहे, कोई मिठो आहे, कोई खारो आहे, कोई कौड़ो आहे। यज्ञ चालू आहे। असांजे नक मां अलॻि हवा त अचे ई थी, पर अलॻि अलॻि नमूने जा, कॾहिं गंदी बांस ईंदी, कॾहिं ख़ुशबू ईंदी, कॾहिं वणंदड़ ख़ुशबू ईंदी, कॾहिं न वणंदड़ ख़ुशबू ईंदी। पर यज्ञ चालू आहे। हू आहुति विझे थो, कोई न कोई आहुति विझे थो। हाणे गुल आहे, गुल आहुति विझे थो, तॾहिं असांखे ख़ुशबू मिले थी। हू आहुति न विझे त असांखे ही फल न मिले। ही यज्ञ चालू आहे। हाणे हे असांजो नज़रियो आहे, हिन खे असां कीअं था ॾिसूं। पर ही परमात्मा हिन संसार जी रचना ईअं कई आहे, हर पदार्थ, हर प्राणी, हर पखी यज्ञ करे थो। ही यज्ञ चालू आहे। ऐं ॿियो जेको आहे, ॿियो यज्ञ असां हाणे कननि सां ॿुधोसीं।
मूंखे जाम वणे थो। असां अखियुनि सां ॾिठोसीं, मूंखे जाम वणे थो। असां ज़ुबान ते शइ रखीसीं, हा छा त टेस्टी आहे। हाणे असां यज्ञ थी वियो हिकिड़ो, असां ॿुधोसीं ॾिठोसीं, उन जे मोह में फासी पियासीं। हाणे हे हुते हिकिड़ो यज्ञ असांखे करिणो आहे जीअं असां हुन जे मोह में न फासूं। ऐं उहो यज्ञ कीअं कजे उहो ॿिए दफ़े।